एडी महिमा है भाई। गुरु हरकृष्ण साहिब जन भी हूंदा न तो उन्हनि जी ॾाढी नंढी उम्र हूंदी जेॾी महिल उन्हनि खे गुरु गादी मिली ऐं उन्हनि खूब भक्ति कई। ॾाढो घटि समय शरीर रूप सां उन्हनि भक्ति कराई संगत खे, पर ॾाढी ऊंची भक्ति। उन्हनि वटि कोई ईंदो हुयो, भाई तकलीफ़ आ, कोई कष्ट आ, त गुरु हरकृष्ण साहिब जन उन्हनि खे कहिड़ो उपाय ॾींदा ख़बर अथव? चवंदा कि जाते संगत सेवा थी करे, जाते भक्तजन वेही भक्ति था कनि, उतां जी चरणनि जी धूल खण, उन्हनि जे चरणनि जी धूल खणी करे मथे ते लॻाए, पूरे शरीर ते लॻाए, तुंहिंजा सभु दुख दूर थी वेंदा। ऐं कई संगत इहो चमत्कार ॾिठो कि उन्हनि उहे चरणनि जी रज खई, मथे ते लॻाई, शरीर ते लॻाई, उन्हनि जा दुख दूर थी विया। पर कंडीशन श्रद्धा हुजे, विश्वास हुजे। हिकिड़ी ॾाढी सुंदर घटना, एक बार हिकिड़ो रोगी हुयो, ॾाढो भयंकर उनखे रोग, ॾाढी तकलीफ़ शरीर जी। हर जगह वियो, हर जगह जेका इलाज थी पिया सघनि सभु उन इलाज कया, कोई हकीम वैद्य डॉक्टर न छॾियो, हर जगह वेंदो, पर उहो रोग उनजो कोड़ दूर न थिए, ॾाढी तकलीफ़। आख़िर एॾी तकलीफ़ हुई त हिकु समय अहिड़ो अची वियो, भगवान विठल जे मंदिर वियो, भगवान खे प्रार्थना करण लॻो, या त भगवान मुंहिंजो कोड़ ठीकु कर, या मूंखे पाण वटि घुराए, या त मुंहिंजो रोग दूर कर, या त मूंखे मुक्ति ॾे, मूंखे बसि मौत ॾे। एॾी तकलीफ़ आहे, मां सहन नथो करे सघां, भगवान दया कर, कृपा कर। भगवान विठल जे साम्हूं प्रार्थना कई, प्रार्थना करे ॿाहिरि निकितो त माण्हुनि चमत्कार ॾिठो कि एॾनि सालनि जो 25-30 साल उनखे उहो रोग हुयो, कष्ट हुयो, मंदिर खां ॿाहिरि निकितो, ॿाहिरि निकिरंदे ई पूरो स्वस्थ थी वियो, बिल्कुलु ठीकु थी वियो। त उतां जे कुझु भक्तनि पुछियो, अरे भाई तोखे त ॾाढो पुराणो रोग हुयो, तूं त हाणे स्वस्थ थो लॻे, ॾाढो ख़ुशि थो लॻे, कीअं भला इहो चमत्कार कीअं थियो? चए थो लॻे तो भगवान अॼु ॿुधी वरिती आहे, भगवान अॼु मुंहिंजी पुकार ॿुधी आहे, ऐं भगवान मुंहिंजो रोग दूर कयो आहे। ॾाढो ख़ुशि थियण लॻो, भगवान खे धन्यवाद करण लॻो, भगवान मुंहिंजी पुकार ॿुधी आहे। तॾहिं भगवान विग्रह मां आवाज ॾिनी, भगवान आवाज ॾिनी, अरे ओ प्यारा, ईअं न सम्झंदा मां तुंहिंजा दुख दूर कया आहिनि, न न न, बिल्कुलु न। केरु था चवनि? भगवान चवनि था इहा ग़लती न कजां, तोखे लॻे मां तुंहिंजा दुख दूर कया आहिनि, प्रभु तव्हांखे ई त प्रार्थना कई तॾहिं त दुख दूर थिया। चवनि था न न, मां कोई दुख दूर करण वारो न हुयो मैं तुंहिंजा, ये तो तुंहिंजो प्रारब्ध हुयो, भोगणो ई हुयो तोखे इहो कर्मनि जो फल। पोइ प्रभु कीअं दुख दूर थिया? चई बसि हिकिड़ी कृपा थी वई कि हितां खां 10 किलोमीटर परे हिकिड़ो संत वेही भक्ति तो करे। ध्यान ॾिजो, हिन मंदिर खां 10 किलोमीटर परे वेही करे हिकिड़ो संत भक्ति तो करे। हिन महिल हुते हवा हली ॾाढी तेज, त उन्हनि जे चरणनि जी रज घुमी 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 तुंहिंजे शरीर ते स्पर्श थी आहे, स्पर्श मात्र सां तुंहिंजो रोग दूर थी वियो आहे। मता तू सोचे मां तुंहिंजो दुख दूर कयो आहे, न न, हो त संत कोई कामिल हुते वेही भक्ति तो करे, नाम तो जपे, उन्हनि जे चरणनि जी रज हवा जे द्वारा तो ते अची स्पर्श थी अथई, तॾहिं तुंहिंजो इहो सभु जेको प्रारब्ध हुयो सभु माफ़ थी वियो भाई, सभु हिसाब किताब बंदि, सभु खाता तुंहिंजा क्लोज थी विया, केवल संत जे चरणनि जी रज सां। चओ हरे राम। तो कोई भरोसो करे भाई, विश्वास करे। माण्हू चवंदा आहिनि भक्ति करण सां छा मिलियो? अरे भक्ति मिली वई, इहा ई भगवान जी वॾी कृपा आहे, इहा ई वॾी कृपा आहे। सेवा करण सां छा मिलियो? सेवा मिली वई, इहा ई वॾी कृपा आहे। कीर्तन करण सां छा मिलियो? अरे प्रभु जो नाम मिली वियो, इन खां ॿी कोई वॾी कृपा ई न आहे। जीवन जे आख़िरी श्वास तक भक्ति कजे, ऐं पहिरीं श्वास खां वठी करे। कोई समय बंधन ना आहे भक्ति करण जो भाई। चओ हरे राम। कुछ ॾींहं पहिरियों शाम जे सत्संग में असां हिकिड़ी ॻाल्हि चईसीं।